छा अवां ॼाणो था त बर्तानिया में हम जिन्स परस्ती या जिन्सी रुझान जी बुनियाद ते पनाह जी दरख़्वास्त ॾियण वारनि में पाकिस्तानी शहरी पहिरें नंबर ते आहिनि। ॿिया कहिड़ा मुल्क आहिनि ऐं मक़ामी वकील उन्हनि जी कहिड़ी तरह मदद करे रहिया आहिनि, अचो त उन जो जाइज़ो वठूं था। मां आहियां फ़हमीदा रियाज़, अवां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। पाकिस्तान में LGBT कम्युनिटी पंहिंजी मौजूदगी जो इज़हार गुज़िरियल कुझु सालनि खां खुली करे रही आहे। कराची में ट्रांस मार्च में बि हिन कम्युनिटी जा माण्हू पंहिंजे झंडनि समेत शामिल थियनि था, जॾहिं त क्लिफ्टन में हिकु पार्क में फेस्टिवल खे बि रोकियो वियो हो। ही कम्युनिटी सोशल मीडिया ते वधीक सरगर्म आहे ऐं प्राइड पाकिस्तान समेत मुख़्तलिफ़ नालनि सां तंज़ीमूं कमु करे रहियूं आहिनि। बरतानवी नशरियाती इदारे BBC न्यूज़ जी हिकु तहक़ीक़ ऐं सरकारी अंग अखरनि मुताबिक़ पाकिस्तान में 2023 में जिन्सी रुझान यानी LGBTQ जी बुनियाद ते पनाह जी दरख़्वास्त ॾियण वारनि मुल्कनि में सर फ़हरिस्त रहियो आहे। अंग अखरनि मुताबिक़ पाकिस्तान मां 578 अहिड़ियूं दरख़्वास्तूं दाख़िल कयूं वयूं आहिनि जेकी ॿियनि मुल्कनि जे मुक़ाबले में सभ खां वधीक आहिनि। ॿिए नंबर ते बांग्लादेश आहे, जितां 175 दरख़्वास्तूं आयूं आहिनि। इन खां पोइ नाइजेरिया, जितां 103 दरख़्वास्तूं मिलियूं। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त ही टई मुसलमान मुल्क आहिनि। इन खां पोइ इंडिया मां 39 ऐं योगेंडा मां 35 दरख़्वास्तूं शामिल आहिनि। ही डेटा बर्तानिया जी होम ऑफिस पारां जारी कयो वियो आहे, जंहिंमें ॿुधायो वियो आहे त मजमूई तौर ते वॾे अंग में माण्हुनि खे पंहिंजी जिन्सी सुञाणप जी बुनियाद ते पनाह जी दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। BBC जे ताज़ा तहक़ीक़ में इहो इंकशाफ थियो आहे त कुझु केसनि में जाली दावा बि साम्हूं आया आहिनि, जिते माण्हुनि खे ग़लति तरीक़े सां पनाह हासिल करण लाइ तयारु कयो वेंदो आहे। तहक़ीक़ मुताबिक़ कुझु मुशीर ऐं क़ानूनी फर्म्स पनाह वठंदड़नि खे कूड़ियूं कहाणियूं ठाहे हम जिन्स परस्त ज़ाहिर थियण में मदद ॾेई रहियूं आहिनि त जीअं उहे पनाह हासिल करे सघनि। ख़ासि तौर ते पाकिस्तान ऐं बांग्लादेश सां तालुक़ रखंदड़ कुझु माण्हुनि खे सेखारियो पियो वञे त उहे कूड़ियूं कहाणियूं ऐं सबूत तयारु कनि जीअं उन्हनि जी दरख़्वास्त मज़बूत थिए। अहिड़ा माण्हू जिन जा वीज़ा ख़तमु थियण वारा हूंदा, उन्हनि खे सलाह ॾिनी वेंदी आहे त उहे दावा कनि त जेकॾहिं उहे पंहिंजे मुल्क वापसि वेंदा त उन्हनि खे संदसि जिन्सी सुञाणप जे करे ख़तरो हूंदो। उहो घणे करे उहे माण्हू हूंदा आहिनि जिन जा स्टूडेंट्स, कम या विज़िट वीज़ा ख़तमु थियण वारा हूंदा आहिनि ऐं उहे बर्तानिया में रहण लाइ पनाह खे आख़िरी रस्तो सम्झंदा आहिनि। ॻुझी तहक़ीक़ दौरान इहो बि साम्हूं आयो आहे त कुझु मुशीर हिन कम लाइ हज़ारें पाउंड फीस वठनि था ऐं मुकमल पैकेज फ़राहम कनि था, जंहिंमें जाली बयान, तस्वीरूं ऐं ॿिया सबूत शामिल हूंदा आहिनि। रिपोर्ट मुताबिक़ कुझु माण्हू LGBT तक़रीबन में वञी तस्वीरूं कढाइनि था जीअं पंहिंजी दरख़्वास्त खे सचो साबित करे सघनि। वधीक इहो त कुझु केसनि में माण्हुनि खे तिबी सबूत हासिल करण लाइ डिप्रेशन या ॿियनि बीमारियुनि जो दावा करण जी हिदायत ॾिनी वई आहे। कुझु मामलनि में जाली लाॻापा बि ज़ाहिर कया वञनि था जीअं दरख़्वास्त क़बूल थी सघे। BBC जी रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान ऐं बांग्लादेश जहिड़नि मुल्कनि में हम जिन्स परस्ती गैर क़ानूनी आहे, जंहिंजी बुनियाद ते केतिरा ई माण्हू पनाह जी दरख़्वास्त ॾियनि था। ॻुझी तहक़ीक़ दौरान इहो बि ॾिठो वियो आहे त कुझु तक़रीबन में शामिल माण्हुनि पाण एतिराफ़ कयो आहे त उहे हक़ीक़त में हम जिन्स परस्त न आहिनि, जंहिंसां उन्हनि दावाउनि जी सचाई ते सवाल उथनि था। माहिरनि जो चवणु आहे त अहिड़ा क़दम न सिर्फ़ गैर क़ानूनी पर उन माण्हुनि लाइ मुश्किलातूं पैदा कनि था जेके वाक़ई ख़तरे में आहिनि ऐं पनाह जा हक़दार आहिनि। बर्तानवी इख़्तियारनि वाज़े कयो आहे त निज़ाम जो ग़लति इस्तेमालु कंदड़ ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी, जंहिंमें गिरफ़्तारी ऐं मुल्क बदिली बि शामिल थी सघे थी। हुकूमत तरफ़ां पॉलिसी में सख़्ती ऐं दरख़्वास्तनि जी वधीक जांच पड़ताल जो बि इशारो ॾिनो वियो आहे। ॿिए तरफ़ इंसानी हक़नि जा कारकुन चवनि था त केतिरा ई LGBT माण्हू वाक़ई पंहिंजनि मुल्कनि में सख़्त ख़तरनि खे मुंहुं ॾियनि था। तंहिं करे ज़रूरी आहे त फ्रॉड ख़िलाफ़ कार्रवाई सां गॾु हक़ीक़ी मुतासिर माण्हुनि जो तहफ़्फ़ुज़ बि यक़ीनी बणायो वञे। ही सूरत हाल बर्तानिया लाइ हिकु वॾो चैलेंज बणिजी चुकी आहे। हू हिकु तरफ़ निज़ाम जे ग़लति इस्तेमाल खे रोके ऐं ॿिए तरफ़ उन्हनि माण्हुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे जेकी वाक़ई मदद जा हक़दार आहिनि। नाज़रीन, दुनिया भर ऐं मक़ामी ख़बरुनि तज़ियनि जे लाइ ॾिसंदा रहो WTN। असांजे चैनल खे फॉलो करियो।